अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान ज़मान पार्क मां इस्लामाबाद पहुची अदालत में पेश, एतिराज़ ख़त्म कराए छॾिया। इमरान ख़ान जी राणा सनाउल्लाह ख़िलाफ़ दाख़िल करायल दरख़्वास्त ते ॿ-रुकनी बेंच ॿुधणी शुरू करे छॾी। कराची में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी भाणेजे ऐं पीटीआई अॻवान हसान नियाज़ी ख़िलाफ़ कराची में बग़ावत जो केस दाख़िल। जमशेद क्वार्टर थाणे ते दाख़िल करायल केस में हसान नियाज़ी खां सवाइ ॿियनि बि जवाबदारनि खे नामज़द कयो वियो। कशमोर में घर मां फुरिजी कोशिश दौरान मुज़ाहिमत ते जवाबदारनि फायरिंग करे घर धणी खे क़त्ल करे छॾियो। वारसन मक़तूल जो लाश इंडस हाईवे ते रखी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। पंजाब खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। कंदकोट में अमन अमान बहाल न थी सघियो। धाड़ेल ॻोठ ताज मोहम्मद मोहम्मदानी मां 2 ॼणनि खे अग़वा करे विया। मुख़बिन जो अंग वधी 15 थी वियो। काठे में मलेरिया ऐं उड़ी समेत ॿियनि बीमारियुनि ते कंट्रोल लाइ सिहत खाते पारां के बि उपाय न वरिता विया। ॻोठ मोहम्मद अली जमाली में 6 महीननि जी ॿाड़ी झटकनि जी बीमारी सबबि फोत थी वई। नाज़रीन, इहो हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।